जी सर मोर्चो बेलो खातो किथे आहे पूरी बेटा ये पूरी ठायो माना सजे पचाए जेडी इंजाई पाकिस्तानी जंगला पा मार बेलो वठाए खत्म करायो किथा जा बाकी पंजी तैयारी वनी करे ही तैयारी न सरकार लागल पे थी सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी के आवाज़ से स्टाफ रिपोर्टर दानियाल सोलंकी की रिपोर्ट मुताबिक खेबरानी बेले में सेखाट के कब्ज़ागीरन हथियारबंद विहारे कुछ साल अग पोखियल वणन में 1 लख वण वढे छॾिया ऐं फसल पोखण शुरू करे छॾियो। दाहूं कूकू करण खां पोइ बि जॾहिं बेले खाते कुझु न कयो त नेठ खेबरानी ऐं मुरीद रेस बेलो बचाव कमेटी कोशिशूं करे बेलो ख़ाली करायो ऐं वधीक नुक़सान खां बचायो ऐं उन जे बचाइण जी ज़िम्मेवारी संभाले वरिती। इन मौक़े ते बेला बचाव कमेटीअ जे मरकज़ी अॻवान ज़ैन दाऊद पोटो चयो त बेला असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहिनि जंहिं लाइ आऊं ऐं मुंहिंजा साथी विढ़ी रहिया आहियूं। हुन चयो त वणनि जा दुश्मन पैसे ऐं असरो शौक़ जे हवाले सां सघारा आहिनि, तंहिं करे असांखे मीडिया जे साथ जी ज़रूरत आहे। ज़ैन दाऊद पोटो वधीक चयो त वढींदा बि आहिनि बेलो खे खाईंदा बि आहिनि। हिन भेरे जॾहिं हिननि 15 ॾींहं अॻे हीउ जेको माण्हू मुड़ुस खां वॾा जेके हीउ वण हुआ हीउ को 60-70-80 एकड़ जेको आहे बेलो बाक़ाइदे तयारु थियल हो, उनखे जेको आहे हिननि अची हिते कब्ज़ो कयो। हिते असांजा दोस्त वेठल हुआ बेलो बचाव कमेटी वारा, हिते वेठा हूंदा, वाड़ो ॿाड़ो हणियो वेठा, हिनखे बचायो वेठा। पर हिननि पंहिंजा हथियार बंद वठी हिते तव्हां ॾिठो हूंदो त हीउ खोल हेॾा सारा पिया आहिनि हिते बाक़ाइदे। हीउ सम्झो था त आहे छा, हीउ को इंडिया पाकिस्तान जी जंग लॻी आहे छा आहे, जंहिंमें हेॾियूं हिननि खंदकूं खोटियूं आहिनि, हेॾा मोर्चा ठाहिया अथनि, हिते गोलियूं केॾियूं पयूं आहिनि। हीउ ॾिसो हीउ जेको गोली आहे हीअ अञा ताईं माना त मिस थी आहे गोली, एॾियूं इलाही हिते सॼे मैदान में पखड़ियूं पियूं आहिनि। हिननि कयो छा आहे, एॾो हिते फायरिंग करे असांजे दोस्तनि खे जेको फायरिंग करे हिननि खे हितां भॼायूं ऐं हू वीचारा त सिधी ॻाल्हि आहे हथें खाली हुआ, हो त वीचारा पंहिंजी जान बचाए निकिता। उनखां पोइ हिते मोर्चा बंदि थी इन्हनि माण्हुनि खे विहारे जेको आहे सो हथियार बंदनि खे ॾोहारियुनि खे हिते विहारे हिननि हिते बाक़ाइदे वण वढिया आहिनि। वण वढे उनखे वणनि खे साड़ियो अथनि ऐं खेड़ी कई अथनि, हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त फसल पोखण लाइ। असां उनखां पोइ हिते जेके वीचारा पखी उन्हनि खे वढे उन्हनि खे कोई उन्हनि खे खाधो अथनि, उन्हनि जो शिकार कयो अथनि। इन विच में 15 ॾींहंनि में असां दाऊं कंदा रहियासीं, बेलो बचाव कमेटी दाऊं कंदी रही, असां दाऊं कंदा रहियासीं। सोशल मीडिया ते असां अलाए केतिरियूं दाऊं कयूं। ईअं असां रिटर्न में जेको आहे सो पुलिस खे बि ॾिनूं, थाणे ते बि ॾिनूं, बेले खाते खे बि ॾिनूं त बाबा हीअ तबाही पई थिए, हीअ बेलो बचायो, तव्हां मालिकी करियो, पर बेलो बचायो। बेले खाते जो को माण्हू बि कोन हिते आयो, न पुलिस हिते आई। अलाए छा हो हिननि खे कंहिंजो चवणो, कंहिंजे चवण ते हिननि सभु कुझु कयो पिए ऐं जो बेलो खातो बि कुझु न पियो करे सघे, पुलिस बि कुझु न पई करे सघे। हीअ सॼी भींग कंदा रहिया। 70-80 एकड़नि में जेकॾहिं वण वढिया हूंदा त 1 लख वण वढिया आहिनि। 1 लख वणनि जो हिसाबु केरु ॾींदो? 1 लख वण तमामु वॾी ॻाल्हि आहिनि। बबुर जा 1 लख वण माण्हुनि जे तरह मेच्योर वण, इहो तमामु वॾो ॾोहो आहे, तमामु वॾो केस आहे। इन केस जी असीं चऊं था बेलो खातो को पोइवारी न कंदो, असां इन जी पोइवारी कंदासीं, इनखे बाक़ाइदे मथे ताईं खणी वेंदासीं, असां मथे ताईं नेशनल मीडिया ताईं इनखे खणी वेंदासीं। असां इन ते जेको पिटीशन दाख़िल कंदासीं, इन ते असीं चाहींदासीं त हिननि ते केस दाख़िल थिए, पर जेकॾहिं बेलो खातो बि जेका असां सां न गॾियो त असीं बेले खाते खे बि धुर सम्झी उन्हनि ते बि केस दाख़िल कंदासीं ऐं असां हाणे न छॾींदासीं हीउ केस। ही वणनि जा मालिक असीं आहियूं, बेलो खातो मालिक न आहे। बेलो खातो संभालींदड़ आहे, मालिक अवाम आहे, मालिक असीं आहियूं बेले जा। इन करे असां हिन जी हाणे मालिकी कंदासीं। जेका तबाही थी आहे इन तबाही जी मालिकी असां कंदासीं। हाणे तव्हांखे वरी अॻिते ॾेखारियूं था त ॾिसो अॻिते हिननि छा तबाही कई आहे। सही, बिल्कुलु सही।